तो ये एक देग भर चुकी है, ये दूसरी भी भर चुकी है। यो अॼु त असां वटि अलाह जो शुक्र आहे, गाॾियूं आहिनि, वॾियूं आहिनि, माल आहे, ज़मींदारी आहे, पर इहो कंहिं टाइम में मज़दूर हारी थी रहियो। मैंने कभी भी ऊँटनी का दूध नहीं पिया, आज पीता हूँ। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ये जो कल्चर है माशाल्लाह आज भी जारी है। बड़ी अच्छी बात है। मजलूम की मदद करे। ताज़ा ताज़ा ऊँटनियों का दूध ये देगों में जमा हो रहा है, जा रहा है। ये देखें दोस्तों, ताज़ा ताज़ा दूध आ गया माशाल्लाह। आऊं हाणे हिन खीर विकिणण मां कहिड़ो पटको ॿधंदुसि या कहिड़ी मिल्कियत ठाहींदुसि। दोस्तियूं बि जाम आहिनि, हाँ, दुश्मनियूं बि जाम आहिनि। तो ये 14 माण्हू माना विराए छॾियो मुफ़्त में। विरायो छॾियो। अच्छा, हिते मूंखे अयाज़ लतीफ़ अली जे जा फोटो वग़ैरह नज़र अचनि पिया। हाँ, उन पार्टी सां को आहे तालुक़ तव्हांजो? वॾेरा लॻो ई नथा। जी हाँ, हक़ीक़त उहा जीअं इनायत बि ॻाल्हि करे वियो। ज़ालिम बि आयो जी आयो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों टंडो मोहम्मद खान के एक गांव में पहुंचे हैं। यहाँ पर आज आप खाएंगे ऊँटनियों के दूध की चुवाई कैसे होती है, और यहाँ के जो बासी हैं एजाज रिंद अपनी ऊँटनियों का दूध मुफ्त बांट देते हैं। तो चलते हैं, अभी चुवाई शुरू हो चुकी है, आपको दिखाते हैं। अपने भाई का चैनल करें सब्सक्राइब। दोस्तों ये टंडो मोहम्मद खान जिले का एक गाँव है, तहसील है टंडो गुलाम हैदर, जहाँ के एक रहवासी हैं वडेरो एजाज रिंद, जिनको बागी वडेरो भी कहा जाता है। ताज़ा ताज़ा ऊँटनियों का दूध ये देगों में जमा हो रहा है। ये ऊँटनी से दूध निकाला जा रहा है। बड़ा शोर है यहाँ पर ऊँटनियों के बच्चों का, वो भूखे मारे चिल्ला रहे हैं बच्चे। ये देखें। दोस्तों आम जानवरों के निस्बत ऊँटनियों का दूध ये ऊँटनी थोड़ी शरीफ लग रही है। ये देगचियों में दूध निकाल कर ये देग में डाल रहे हैं। ये एजाज रिंद खुद चुवाई कर रहे हैं। चुवाई भी हो रही है और साथ ही साथ ऊँटनी का बच्चा भी अपनी माँ का दूध पी रहा है। ये नौजवान बड़ी स्पीड से निकाल रहा है दूध। हमारे दोस्त हैं काजी शम्स, ये भी चुवाई कर रहे हैं। माशाल्लाह। हाँ हाँ, अच्छा, हम भी कोशिश करके देखते हैं। आप देखो तुम चुवाई करो कुछ।
दोस्तों इस गांव का नाम है एजाज रिंद, जो तहसील टंडो गुलाम हैदर और ज़िला टंडो मोहम्मद खान में वाक़ है। ये टंडो मोहम्मद खान शहर से तकरीबन 40-45 किलोमीटर दूर वाक़ है। सुबह सुबह का वक्त है। इन्होंने सुबह 6:15 बजे चुवाई शुरू की थी। अभी 6:30 बज चुके हैं, चुवाई जारी है। यहाँ सिर्फ ऊँटनियाँ और उनके बच्चे हैं। लास्ट ईयर जब मैंने इनकी स्टोरी बनाई थी उस वक्त 150 से ज़ायद ऊँट और ऊँटनियाँ थी, लेकिन इस वक्त कम नज़र आ रहे हैं। ये देखें, चार अफराद को मेहनत करनी पड़ती है जब जाके एक ऊँटनी से दूध निकलता है। ये देखें, रोज़ घणो निकिरे थो खीर? रोज़ घणो खीर निकिरे थो? 5 मण खनि निकिरे। अॼु केतिरो 5 मण थी वेंदो? ऐं रोज़ मुफ़्त विराए हेॾो? रोज़ हाणे हितां ई विराईंदो? विकिरो सफ़ा न कयो? अच्छा, किलो बि असां कॾहिं विकियो कोन्हे। दोस्तों ये हैं एजाज रिंद। इनको भी वडेरो कहा जाता है, लेकिन ये उस तरह के वडेरे नहीं हैं जिस तरह सिंध के अंदर आम वडेरे होते हैं, जिनको जालिम भी कहा जाता है, जो लोगों को तंग करते हैं, लोगों को परेशान करते हैं, पुलिस के ज़रिए लोगों पर जुल्म और ज़्यादती करते हैं। ये इलेक्शन भी लड़ते हैं। अयाज लतीफ़ अली जो उनकी पार्टी से इनका ताल्लुक़ है, ये यहाँ से इलेक्शन भी लड़ते हैं, लोकल गवर्नमेंट की इलेक्शन भी लड़ते हैं और यहाँ से कामयाब भी होते हैं। तो इनसे भी हम कचहरी करेंगे। ये आपको दिखाते हैं देगों में कैसे दूध डाला जा रहा है। नालो छा है भाऊ तव्हांजो? अचो। नालो मीर। मीर? हाँ, असांजो दोस्त भाई मीर आयो कोन? घणी देर में थी वेंदी आहे ॾुआई? ॾुआई ॿ कलाक। हाँ? 2 कलाक खनि थी विया। न हिकिड़ी ॾाची मां घणी देर में निकिरे थो वञे खीर? हिकिड़ी ॾाची आहे 5-10 मिंट। 5-10 मिंट? दोस्तों रोज़ कितने मन दूध जमा होता है और किसको ये दूध बांटा जाता है फ्री में, ये भी आपको दिखाते हैं। अभी फ़िलहाल दूध जमा हो रहा है। तो ये एक देग भर चुकी है, ये दूसरी भर चुकी है, ये तीसरी भरी जा रही है। ये देखें दोस्तों, ताज़ा दूध आ गया माशाल्लाह। दोस्तों एक ऊँटनी की चुवाई चल रही है। ये इनको तंग नहीं कर रही, ये खामोशी से खड़ी है। अजा एजाज साहब इहो ॿुधाइजो त ही जेॾीमहिल ॾुआई थिए थी 4 माण्हू लॻनि था, एतिरो छो भला न माना तंग करे थी, ॾुआई करणु नथी ॾे? हाणे उहा तव्हांखे चवंदे अखियुनि जे अॻियां बीठी आहे, वॾी आहे, विहायल आहे, हिकिड़ो 2 पेट। अच्छा, हाणे इहा तंग न कंदी। अच्छा। जेका पहिरियां हूंदी आहे, हाँ। पहिरें पेट ते विहामंदी आहे, उहा जेका आहे उहा तंग कंदी आहे। ये देखे दोस्तों, गरम गरम ताज़ा दूध माशाल्लाह। घणनि सालनि ताईं ॾे थी खीर ॾाची? ॾाची तक़रीबन माना 10 पेट ताईं ॾींदी आहे। पेट माना जीअं चइजे 2 साल में हिकिड़ो तूर ॾींदी। अच्छा, 2 सालनि में हिकिड़ो? 2 सालनि में हिकिड़ो तूर ॾींदी। अच्छा, उन्हनि में माना जेको 10 खां 12 तूर बि ॾेई ॾींदियूं आहिनि। यानी 20 खां 22 सालनि ताईं? 22 साल ताईं। 20 खां 24 सालनि ताईं? जीअं हाणे हिकिड़ी उमिरि जे हिसाब सां लॻंदी। हाँ। 4 साल जी थींदी पोइ लॻंदी। अच्छा, 4 अॻे साल कोन लॻंदी। 4 साल जी थींदी, 3 साल 4 साल जी पोइ लॻंदी। अच्छा, पोइ उन खां पोइ वरी जेका आहे बच्चो केतिरो खीर पीए थो रोज़? बच्चो माना इन मां तक़रीबन 5-7 किलो माना खीर पियो वञे। 5-7 किलो? हाँ। माशाल्लाह। ऐं हिकिड़ी ॾाची केतिरो रोज़ खीर ॾे थी? खीर तक़रीबन माना इहा जेको ॾिठो तव्हां अखियुनि जे अॻियां त हिकिड़ी उठ जेका आहे तक़रीबन 15 खां 20 किलो। 15 खां 20 किलो। ऐं 5-7 किलो खीर जेको बचे वारो अलॻि आहे? उहो अलॻि आहे, उहो बच्चो पींदो। माना 2 टाइमनि ते? माना ही बच्चा जेके अखियुनि जे साम्हूं बीठा आहिनि, गाह कोन था खाइनि, गाह कोन था कुझु कोन था, इहो माउ जो खीर पीअनि था। सही है। माना इन माउ जे खीर ते 5-7 किलो। अच्छा, ये 2 टाइमनि जो ॿुधाए पिया न तव्हां? हाँ, मिलाए करे? हाँ। ये बता रहे हैं कि एक ऊँटनी तकरीबन 15 से 20 किलो दूध देती है और 5-7 किलो ये बच्चा दूध पीता है माशाल्लाह। और ये दूध बेचते नहीं है। कॾहिं खां माल तव्हां रखियो आहे? माल तक़रीबन मूंखे 35-40 साल थिया आहिनि। माना आउं सम्झां अंदाज़न 25 साल जो हुउसि, पोइ मूं माल धारियो हो। अच्छा, ये जवानी से ये जवानी माना शौक जवान मोड़ करते आ रहे हैं? अच्छा, अॼु बि 70-75 आहे। अच्छी इंदा, सब अच्छी इंदा। ये भाई कह रहे हैं कि सबकी वीडियो है, ठीक है आ जाएगी।
सही आहे। ही तव्हांजा हमरा रखियल आहिनि मुलाज़िम आहिनि पंहिंजा आहिनि केरु आहिनि? न न, ही पंहिंजा बाबा मज़दूर कोन आहिनि मुंहिंजा, राम राम चवां, ही सभु पंहिंजा माइट आहिनि, को दोस्त आहे माइटी जे हिसाब सां, बाक़ी मज़दूर आहिनि। हिननि में 4-5 दरार बीठल, हिनखे चाढ़ण वञनि था, वरी चारियो वारियो अचनि, वरी चाढ़ण वेंदा, वरी चारे वारे। ॾिसो केतिरो खीर गॾु थी वियो है। दोस्तों ये भी देग भरने वाली है। वो हंधा आगे चा गए हो गया। दोस्तों चुआई कंप्लीट हो चुकी है। तव्हां सॼी उमिरि कोन खीर खपायो आहे? किलो बि असां कॾहिं खपायो कोन्हे, न तॾहिं इहो जेको खीर आयो ख़ुदा कान ॾेई छॾींदासूं, नंढा वॾा ॿार ईंदा या उन्हनि खे ॾेई छॾींदासूं, संगत वारनि खे। अञा इहो अखियुनि जे अॻियां तव्हांजो हिकिड़ो हंधो वियो आहे ढकलायो। अच्छा, हंधो हिकिड़ो माना खजी वियो आहे जेको हींअर खणी विया। बाक़ी ॿियो इहो आहे तक़रीबन माना 6 खां 7 मण 7-8 मण माना खीर, जेकॾहिं हिकिड़े उहो हिसाब सां असीं विकिणूं कोन था। अच्छा, शाम में केॾी महिल दवाई थिए थी? शाम जो हाणे वरी थींदी राति जो थींदी? रात जो केॾी महिल? माना 7-8 बजे। शाम को 7-8 बजे दोबारा चुआई होगी। शाम को भी इतना ही दूध निकलेगा? हाँ। खीर न खपाइण जो सबब छा आहे? सबब ऐं ॿुधायां थो, इहो सबब आहे त हाणे मूंखे अलाह साईं पंहिंजो ॾिनो आहे। हा, सभु कुझु ॾिनो आहे। हा, ऐं हाणे हिन खीर विकिणण मां कहिड़ो पटको ॿधंदुसि या कहिड़ी मिल्कियत ठाहींदुसि, उन जे करे माना मूंखे इन सां हिकिड़ी ॻाल्हि त आहे त उठ जो खीर विकिणनि ऐं मुंहिंजे ज़मीर खां पुछां थो त इहो जेको आहे सो नाजाइज़ आहे। छाजे करे? छो त ही हज़रत साले जी उठ आहे, इहा हूंदी ख़ैराती हुई। अच्छा, जंहिंजो नसुल बि नसुल आयो आहे उहो ख़ैराती आयो आहे। हुन ॻोठ में खीर पीआरणु, माना उन में त खीर वाला कुदरती किथां, उन ॿिज आहे, उनजो ई नसुल आहे। उन मां जेकॾहिं आउं खीर जा 5 किलो विकिणंदुसि, मुंहिंजी माना आउं कहिड़ो पटको वधंदुसि। ऊँटनियाँ भी माशाल्लाह बड़ी अच्छी, बड़ी सेहतमंद है इनकी। इनका कहना है कि ये ऊँटनियों का दूध बेचने को ऐब समझते हैं, इनका ज़मीर गवारा नहीं करता। ये माशाल्लाह ज़मींदार आदमी है, भैंसें भी हैं, बकरियां भी हैं, गायें भी हैं इनके पास। तो एजाज साहब का कहना है कि मैं दूध बेच के क्या करूँगा, क्या मिलेगा मुझे, इसलिए मैं दूध बांट देता हूँ। तकरीबन 30-35 साल से ऐसा ही करता आ रहा हूँ। हुआ मार्केट में घणे किलो विकिरो थिए थो खीर? विकिरो इन ऊठियुनि जो विकिणंदा 500 रुपया। ऐं हिते पाण तकरीबन 5-6 मण थी वेंदो। हा, इहो वियो आहे मुंहिंजे अखियुनि जे अॻियां 6 मण 7 मण खीर थी वेंदो आहे डेली। दोस्तों अगर हिसाब लगाएं तो रोज़ाना हज़ारों रुपए का ये दूध मुफ्त माशाल्लाह बांट देते। इनके लिए कहा जाता है कि ये इंसान दोस्त किस्म के आदमी है। इस हवाले से मज़ीद तस्दीक तो यहाँ के जो लोकल हैं, इर्द गिर्द के गाँव के जो लोग हैं वही बता सकते हैं, क्योंकि इनकी दुश्मनियाँ भी बहुत हैं। बहुत आहिनि, है ना? हाँ, जाम आहिनि, दोस्तियूं बि जाम आहिनि। हाँ, दोस्तियूं बि जाम आहिनि। हाँ, दुश्मनियूं बि जाम आहिनि। अच्छा, हिन बच्चे जी उम्र केतिरी थींदी? हिन जी उमिरि तक़रीबन 4 महीना आहे। ये 4 महीने का बच्चा है? हाँ, 3-4 महीने जा माना इहे जेका आहिनि, 3 महीना, हिकिड़ा महीने ॿिनि जा नंढा जीअं आहिनि। अच्छा, ऐं तक़रीबन जेके इहो तक़रीबन माना हिन महीने में ई ॼाओ आहे। ही? हाँ। अच्छा, इस बच्चे की उम्र अभी महीना भी नहीं हुई। अच्छा, हिन जो बच्चनि घणनि जो रंग वरी कारो थिए थो? हा, पोइ ईअं रंग रहंदो या चेंज कंदो? न कुझु चेंज कंदो, अच्छा, पर रहंदो कारो। सही आहे। हाणे जेको हू ॻाढ़ो आहे, ॻाढ़ो रहंदो, हू परियां ॾिसो न कतरियो पियो आहे पर कारो थी वियो आहे। आहे अॼु बि कारो आहे, हीउ बि कारो रहंदो। अच्छा, सही। हीउ जेके 4 आहिनि न, हिकिड़ो हू रहंदे, हीउ माना हिननि खे महीनो उमिरि कोन थी आहे अञा। अच्छा, माना 20 खां 15 खां 20 ॾींहं जा माना इहे आहिनि। हिन ते ई हाणे तव्हांजी ज़मींदारी केतिरी आहे? ज़मींदारी माशाल्लाह 500-550 एकड़ आहे। 500-550 एकड़? जी हा। पोइ दफ़े तव्हां 400 एकड़ ॿुधाई, मूंखे यादि अचे थो। हा, हाणे वधाई अथव या? हाणे वरी वधाई आहे। साल बि अञा कोन थियो आहे? साल थियो आहे, पोइ वरी हुन में वरिती आहे। अच्छा, पैसा था। इनके बेटे को शहीद किया गया था, किसने शहीद किया था, क्यों शहीद किया था? जैसे ये कह रहे थे कि इनकी दोस्तियाँ भी बहुत हैं और दुश्मनियाँ भी बहुत हैं, तो इनके दुश्मन कौन है, दोस्त कौन है, ये भी इनसे पूछते हैं। अच्छा एजाज साहब, तव्हां इहो ॿुधायो केतिरियूं मेयूं आहिनि तव्हांखे? 150 खन आहे। 150 मेयूं? 150 आहे। सही आहे। घणो खीर थिए थो डेली ॿिनी टाइमनि? खीर तक़रीबन हिन में हाणे जेके आहिनि से अधु मण जेको आहे उहो ॾोंदा आहियूं, ॿिया आहिनि या फर्द ईंदा आहिनि। मूं वटि जेके घर आहिनि, ॿियूं वरी ॿिए पासे आहिनि, उहे उन्हनि माण्हुनि वटि आहिनि। उन्हनि जो मूंखे अंदाज़ ई ख़बर कोन्हे त केतिरो खीर आहे।
उन्हनि खां वठो कोन खीर? न न न न ऐं हिते जो खीर निकिरे? इहो उन मां जेको आहे सो असीं चांहि में हलायूं, हा। दही में हलायूं, खपायूं कोन था। उहो बि कोन था खपायो? न। विरायो बि कोन था? विरहायूं था, उन में दही माना विरहायूं था, अच्छा। लस्सी विरहायूं था, लस्सी विरहायो था। खीर बि विरहायूं था। सही आहे। बाक़ी ॻाल्हि ॿियो उन मां ॿियनि माण्हुनि वटि आहे उहो मूं कॾहिं महिमान मूं वरितो ई कोन्हे। चलें इनके अब उताक की तरफ चलते, मज़ीद एजाज साहब से वहाँ पर बातचीत करते हैं। माना इहो तव्हां जेको ॿुधायो खीर 5 मण 6 मण हा तक़रीबन 7 माना इहो चओ पिया 2.5 मण ही त 7 मण थी वियो हा त ॿिनी टाइम ते 14 मण खीर थी वेंदो जी त हीअ 14 मण माना विराए छॾियो मुफ़्त में। विरहायो छॾियो। हाणे वरी ईअं इन में बि आहे कॾहिं कॾहिं ॾिस न हिकिड़े माण्हू हीअ हिकिड़ी आहे कॾहिं ॾुआई वारा घटि आहिनि त ॾुआई घटि थींदी आहे। अच्छा माना माण्हू ॾुआई वारा घटि आहिनि हा। त वरी ॾुआई बि घटि थी। सही वरी ॿिए ॾुआई आहे पर खीर घटि निकितो। निकितो जेको निकितो उहो ॾेई छॾियो तूं। हा बसि मां अला अला ख़ैर अचो सलाह। हिते। दोस्तों आज एजाज रिन साहब ने गांव में खैरात की है, उसका खाना भी तैयार हो रहा है। भला अॼु सॼो खीर विराईंदो या? हा इहो बि माना खीर अॼु वरी असीं इन में असां ॿाराड़ी जे हिसाब ते हुनखे खीरणी चवंदा आहियूं। खीरणी? खीरणी। अच्छा बाबा हिन में चांवर लॻाईंदासूं, हा। हिन में खंडु लॻाईंदासूं, खोटा आहे। लॻाईंदासूं, सही। पोइ माना हीअ जेॾी महिल उहा बि वरी ख़ुदा करणु विराईंदासूं। अच्छा खीरणी शुरूआत न कई अथव? उहा हाणे उठनि जी ॾुआई थी आहे, अच्छा। हाणे वरी जेको उहो बि कंदासूं। एजाज रिन साहब का कहना है कि ऊँटनियों के दूध से खीर पकवाएंगे और वो बांटेंगे, बाकी चावल वगैरह चांहि न की किथां तैयार हो रहे हैं। अब आई ॾेखार न बोर्ड ॿाहिरि को पुला है, बोर्ड ॿाहिरि को पुला हीअ आहे। बंदी जेके थी वञे चाढ़ो हिन ई घुम। पाटे के गोश्त का ये सालन बनाए और चावल भी पाटे के गोश्त में पके। तो दोस्तों हमारी सिंध के मुख्तलिफ देहात में ये जो कल्चर है माशाल्लाह आज भी जारी है। बड़ी अच्छी बात है, अपने इर्द गिर्द अपने पड़ोसियों गरीबों का ये ख्याल रखते हैं, इनको अप्रिशिएट करना चाहिए। ये हमारे दोस्त हैं काजी शम्स बांबड़ साहब, ये दूध पीना चाह रहे हैं ऊँटनी का। कहीं उस्ताद तव्हां पियो न। हवा काई साहब आए मज़ो या? थींदो आहे हल्को नमकीन। नमकीन आहे? हा काफ़िन जो मिठो थींदो आहे जेके नयूं आहिनि ईअं न थोरी मिक्स थींदो आहे हुन करे। ही नमकीन आया? ही नमकीन आहे? थोड़ा मुझे दे जा बस कि मैंने कभी भी ऊँटनी का दूध नहीं पिया, आज पीता हूँ। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। नमकीन आहे न नमकीन ज़ाइकेदार आहे वॾो। पीअण खां पोइ वधीक ॾे थो मज़ो थो ॾे। ज़रूरु पीअंदे हले हले अचे सुठो अथई। अचो अचो इजाज़त डाची खीर के सेहत लाइ वॾो फ़ाइदेमंद ऐं ताक़तवर सम्झो वञे थो। हाणे कीअं फ़ाइदेमंद आहे? इहो जेको आहे त उठ वण अलाए केतिरा वापराईंदी आहे। हा जेको खाधे में हा 32 वण 35 वण माना जेको आहे उहा उठ वापराईंदी आहे। उन जो जेको उहा खिज़ा आहे उहा खीर में ईंदी आहे। अच्छा। रतु ठहंदो आहे उन में उहा ईंदी आहे। पोइ असां वटि काफ़ी माण्हू अचनि था, हा। कारी साई वारा, हा पंहिंजा हिन शुगर वारा, अच्छा उहे वीचारा ईंदा आहिनि, चवंदा आहिनि यार तमामु असांखे फ़ाइदो इन मां थियो आहे, हाणे असांखे उठ जो खीर ॾियो। पोइ वरी असीं उन्हनि खे ॾींदा आहियूं। हू चवंदा आहिनि त असांखे फ़ाइदो थियो आहे। सही आहे। ऐं उठनि वारो माण्हू हीउ वॾे कॾहिं बि हुनजो मूं पेट न ॾिठो आहे त जेको हीअं वॾो अॻिते थिए
अच्छा। या माना थिए थो उहो माना उन छंडियल सन पीआरे बि उनखे छॾी आया असां जॾहिं अच्छा के वरी ईंदा उहे चवंदा ई ईअं त उथियो खीर पीआरियो घणा माण्हू कोन था पीअनि? न न घणा पीअनि था हा चंद माण्हू कोन था पीअनि महिरबानी भाउ पोइ हीअ माना माए खीर जी आहे चांहि? हा ई में हैदर को सड़कर वहाँ सिगरेट आ यार अच्छा एजाज़ साहिबु तव्हांजो पुटु बि हिकिड़ो मारिजी वियो क़तलु थी वियो इहो वाक़ियो कॾहिं थियो? नालो छा हो तव्हांजे पुट जो? कंहिं हुननि खे क़तलु कयो? पुट जो साईं नालो अलीमीर अलीमीर। हाँ 2020 में माना क़तलु थियो हो अच्छा मोया शहर में अच्छा। असीं ॿई पे पुट गाॾी ते वियासीं पे शहर में बीठासीं पोइ लथासीं कंहिं कमकार सां उहो अलॻि हो ऐं अलॻि हुओ उते हू जेके हुआ ते 15 खां 20 माण्हू हुआ हा उहो 20 माण्हू 8-10 हुन ते फिरी विया 8-10 मूं ते आया हथियारनि सां असांखे का इल्म ई कोन हुई त को असां सां जहिड़ो आहे मसइलो आहे पोइ उन्हनि माना बहरहाल हुनखे वधीक माण्हू नथो चई सघे जेको लोही सरिया या लच्छूं या उन्हनि सां जेको उन असांखे मारियो हा अॻिते अस्पताल में खणी वियासीं खणी हलिया मूंखे बि आऊं धकी वियो त मूंखे बि खणी हलिया पर पोइ उते ॿारड़ो तक़रीबन माना 18-20 साल जी उमिरि हुई हुनजी पोइ धकनि जा सूर कोन ठहंदे पोइ अस्पताल में गुज़ारे साॻे ॾींहुं ॾींहुं केरु आहे कंहिं हुनखे हमलो कयो तव्हां ते? उहे रहंदा आहिनि हिन पासे वेठा आहिनि अमीर अहमदो नालो आहे त असीं इलेक्शन में बीठासीं अच्छा इलेक्शन था जहिड़ो थियो? इलेक्शन ताईं ॿियो कुझु कोन हो माण्हू सॼो ॾींहुं मूंसां हिते गॾु पियो हलंदो हो मुंहिंजी गाॾी में गॾु पियो हलंदो हो पोइ उन ॾींहुं इलेक्शन जेका थी बलदियाती इलेक्शन उन में मूं पंहिंजो फार्म भरायो हुन पंहिंजो पीपल्स पार्टी जी टिकट ते आज़ादु हुउसि पोइ असांजी इलेक्शन हली इलेक्शन उन में बि इलाही कुझु माना जीअं पीपल्स पार्टी खे चइजे तीअं उन्हनि पंहिंजा इलाही हरबा हलाया मूं ते इलाही केस दाख़िल थिया पर मूं बि उन ॻाल्हि तां मुड़ियसि कोन हटियसि कोन पोइ इलेक्शन थी पोइ आवाम जी महिरबानी थी वरी उन्हनि मूंखे वोट वधीक ॾिना जेको आउं इलेक्शन में कामयाबु थियुसि यूसी जी इलेक्शन यूसी गुलाम शाह बागरानी जेका मोया हा। जीअं चइजे माना तव्हां कहिड़ी पार्टी तरफ़ां बीठो? आज़ाद बीठा तव्हां आज़ाद बीठो ऐं हू पीपल्स पार्टी आहे? पीपल्स पार्टी अच्छा हिते मूंखे अयाज़ लतीफ़ अली जे जा फोटो वग़ैरह नज़र अचनि पिया हा उन पार्टी सां को आहे तालुक़ तव्हांजो? हा उन मेंबरशिप में कोन आहियूं हा। बाक़ी सपोर्टर जे हिसाब सां माना सपोर्ट जा कमकार को जलसो प्रोग्राम हा। को थींदो आहे त असीं हुन सां तालुक़ रखूं था अच्छा सही आहे ऐं अयाज़ लतीफ़ साहिबु ईंदो आहे पाण अचे थो पाण हिते? अचे थो ईंदो आहे हिते? पाण अच्छा सही आहे ऐं ॿिया प्रोग्राम ते ईंदो हो वरी असां जेका ख़ैरात कई वरसी उते बि राजन ॾिठो उते बि माना आयो उते बि ॾिठो हिन वक़्तु सिंध में हिकिड़ी पीपल्स पार्टी सियासत करे पई हा ॿी आहे पीपी जे मुखालिफ़ ईअं फंक्शनल लीग बाय GDA बाय ॿिया आहिनि क़ौम परस्त तव्हां छा था सम्झो त इन्हनि टिनी लॾनि मां तव्हां कहिड़े लॾे खे वेझो हुयो? असां DGA खे चाहियूं दिली तरह चाहियूं था हा पर असां ॾिसूं था त असीं त पंहिंजी सपोर्ट बि करियूं था उन्हनि सां हा पीपल्स पार्टी खे छॾे करे हुनजी सपोर्ट बि करियूं था पर अॻिते हली जेको ॾिसूं था हाणे तव्हां एतिरो असां ज़हनी तरह सोचूं बदीन में ज़ुल्फ़कार मिर्ज़ा हा जेको पंहिंजो मिनिस्टर थी रहियो हुनजी फ़हमीदा मिर्ज़ा सेक्रेटरी माना थी रही ऐं अॼु वरी उहे स्पीकर थी रही हाणे उहा स्पीकर अॼु पंहिंजी सीट ते हिकिड़े ताजू मलाह खां बि हारियो अचे जेको ताजू मलाह हाणे उहो उन खां बि हारियो अचे पियो हुनजो पुटु बि हारियो अचे पियो पाण बि हारियो अचे थो त पोइ हाणे हुन में सोचिजे त पोइ केॾां वञिजे? तव्हां पीपल्स पार्टी जा मुखालिफ़ छो आहियो? सबबु छा आहे? असां सबबु असीं पीपल्स पार्टी में रहियासीं अञा आउं सम्झां थो मुंहिंजी उमिरि 35 खां 30 साल हुई ऐं मेंबरशिप में पीपल्स पार्टी में रहियुसि अच्छा पोइ वरी जेका इन उहो शहीद थिया उन में माना बेनज़ीर जॾहिं शहीद थी तॾहिं माना असीं उन में रहियासीं उन खां पोइ जॾहिं असीं उन खां बदिलियासीं तॾहिं जॾहिं उन्हनि वटि को माण्हू जी सुञाणप रही कोन अच्छा
माण्हू जी सुञाणप हाणे ऐं इहा ॻाल्हि चवंदा अचूं त जॾहिं अरबाब साहिब जे दौर में जिते असांजी यूसी में हाजी अली ग़ुलाम मरहूम मुंहिंजो तमामु दोस्त हो वास्ते वारो पढ़े क्लासी ज़मींदार बि हुआसीं पोइ उन में जेको आहे थो उन टाइम में हू अरबाब ग्रुप में हलियो अरबाब ग्रुप में हलियो हाणे हू यूसी जे पुट बि आहे हाजी मुस्तफ़ा हाणे उनजे साम्हूं केरु माण्हू बीहण जे लाइ तयारु कोन साईं नवीद आयो हाजी अब्दुल ख़ालिक सुमरो हुन टाइम में हिननि जो पीउ हाजी अब्दुल करीम जो पीउ हो हुनजो खुरम जो ॾाॾो हिते आया चयूं बाबा हाणे पाण सीट ख़ाली न छॾियूं हिते यूनियन में केरु माण्हू बीहे पोइ इलाही यूनियन में गाॾियूं पिरायूं हेॾां होॾां सभु कुझु चयो हाजी अली ग़ुलाम जे साम्हूं कोन बीहंदुसि मुंहिंजो बाबो आहे को चवे त मुंहिंजो लाॾो आहे त मूंसां वियो त हुन में आहे अरबाब ग्रुप में पर मूं हुन में टिकट भरायो अच्छा पीपल्स पार्टी टिकट ते फार्म भरायो पोइ वरी जेको आहे सो उते हली अॻिते माना चयूं त बाबा तालीम हुजे पोइ मुंहिंजे नंढड़े खे तालीम एतिरी कोन हुई मूं भाणे जो मोहम्मद नालो उहो उनखे साम्हूं बीहारियो उते फार्म भरायोसीं पोइ पुलिस सां तंग कयो पोइ माना एजेंट अॻुवाट थिया पोइ असीं ॿधासीं असां ते केस दाख़िल थिया उन खां पोइ अॻिते हली जॾहिं पीपल्स पार्टी दौरु आयो असां टिकट जी घुर कई बाबा पीपल्स पार्टी असांजी टिकट ॾे असीं हक़दार आहियूं असां मोचड़ा बि खाधा आहिनि असीं ॿधा बि आहियूं असीं उन दौर में आहियूं आया आहियूं उन ॾींहुं जेके मुखालिफ़ हुआ उन्हनि खे टिकट मिली असांजी टिकट चयूं कोन्हे उन ॾींहं खां पोइ असीं अलाए थी कयूं भला कीअं था ॾिसो पीपल्स पार्टी जे वॾेरनि जी सियासत अच्छा वॾेरनि जी सियासत हाणे लिखियलु छपियलु त कोन्हे न हा वॾेरनि जी न सियासत हितां वारा चवंदा त सुठो कमु कनि पिया दावा वॾियूं था कनि जेके MPs MNAs आहिनि न उहो ज़िले सां हिन ज़िले सां ज़िले टंडे मोहम्मद ख़ान सां तालुक़ु रखंदड़ कमु अलाह जी महिरबानी आहे फ़ोनूं पुलिस हा फोरू हा उन्हनि जा कम जाम पिया थियनि अच्छा बाक़ी जेको ग़रीब गुरबो आहे हा उहो दुआ घुरे अलाह खां बसि अच्छा माना पोइ तव्हां हिते विच में वेठा आहियो उन्हनि वॾेरनि जे हा ऐं कयो बि पीपल्स पार्टी जी मुखालिफ़ सियासत था ऐं चओ था त ॿध छोड़ जी सियासत आहे उन्हनि जी तव्हां जेका ॻाल्हि ॿुधाई उन मां त इहो ई नतीजो निकिरे थो पोइ कीअं था हिते सर्वाइव कयो कीअं था ज़िंदगी गुज़ारियो बसि जिसकी लकड़ी उसकी भैंस सिंधी में चइजे हा त उहा जेको पादर जंहिं वटि आहे उहो पंहिंजी ज़िंदगी सुठी पियो गुज़ारे हा माना पोइ की आराम वारी ज़िंदगी असीं उहा राति कोन था संभलूं जंहिं राति फुर कोन थी थिए जंहिं राति ॿकरी कोन थी खाइजे जंहिं राति छेलो कोन थो खाइजे जंहिं राति मोटरसाइकिल फुर नथो थिए उहा कोन्हे कोई अपर सिंध कोन्हे न पर हाणे हिते आहे ठेकेदारी हा उहा हले पई अच्छा अच्छा ही वाला पीपल्स पार्टी मंशा के खिलाफ़ चवनि था त वॾी वठ पकड़ शुरू कई आहे तव्हां वटि भला मंशा वीचार ख़तमु थी आहे कोन थी आहे इहो कमु कीअं पियो हले इनखे त तव्हां एप्रिशिएट कयो इनखे त सारायो भलो कमु पिया कनि इहो असां इन ते इहा करियूं था त मंशात कुझु माना 12 4 आना बंदि थी आहे पर मंशात हलाइण वारा ई पीपल्स पार्टी वारा आहिनि अच्छा जेका गवर्नमेंट पार्टी आहे हलाए उहा पई भत्ताखोरी उहा हलाए पई उहो उन्हनि जा किसा ई उन्हनि जा आहिनि हाणे उन्हनि पंहिंजे मक़सद सां हलाई आहे सही 5 दुकान आहिनि त सामान हिकिड़ो हुन खां वठंदो हिकिड़ो हुन खां वठंदो हिकिड़ो हुन खां वठंदो हिकिड़ो हुन खां वठंदो पर ही 4 दुकान बंदि करायूं त सामान मुंहिंजी दुकान था वठिजे माना मंशात जी वजह ई इहा थी आहे हाणे असां हिते ॾिठो ॿुधो त मंशा पंहिंजी सफ़ीना 100 जूं 12 पुड़ियूं हाणे करायूं तूं बंदि हाणे 100 जूं 3 पुड़ियूं रेट वधियो आहे माना ॿियो कुझु कोन्हे बंदि मंशात न को आहे ऐं न को करण वारा ई आहिनि हिते थाना आहिनि पुलिसूं आहिनि वॾेरा आहिनि सभु ॻाल्हियूं आहिनि जेके चवनि था बाबा हलायो भले पर असांखे पती सुठी ॾियो हाणे सुठी पती वरी ईअं थी मिले ये इनायत रहते हैं एजाज के बेटे हैं इनसे थोड़ी कचहरी करते हैं वाह छाल वाला खैर है बहुत दुआऊं लॻी वियूं आहिनि अलाह करम तव्हां ॿुधायो त सही थिया तव्हांजे वालिद साहब सां कचहरी थी हुनजो चवणु आहे त तक़रीबन 10-12 माण्हू ॿिन्ही टाइमनि ते डाचिन जो खीरु थिए थो जी जी ऐं जेका विरायो था
जेको सॼो खीर तव्हां विराए था छॾियो। जी जी पर हाणे ज़हन में इहो बि सुवालु अचे थो न त हिते ॾाचिन जो खीर वठंदो केरु, छाकाणि त घुर्ज घटि आहे, इन करे शायदि तव्हां विराईंदा हुजो। न वठण वारा आहिनि, शहर में मोकिलियूं त वञी सघे थो, पर हिते ॻोठ जा के ग़रीब माण्हू आहिनि जिन वटि खीर न आहे त को चाहे थो काढ़े को खाए पीए थो, उन करे असां ॾियूं ई कोन था। अच्छा सही आहे। तव्हां सुठा हिकिड़ा ज़मींदार बि आहियो, ठीकु ठाक माल बि आहे, गाॾियूं ॾाढियूं भलियूं बीठल आहिनि तव्हां वटि, पर पंहिंजे माना ठाह ठूह मां को वॾेरा को एॾा वॾा ज़मींदार नथा लॻो। पोइ दफ़े बि आहे तव्हांजे वाले साहिब खे कैमिल कलर जो वॻो पातल हो, अॼु बि साॻियो रंग पातल आहे, सबबु छा आहे? सर इन सबबु इहो आहे, मुंहिंजो जेको वालिद साहिबु हो इहो अॼु त असां वटि अलाह जो शुक्र आहे, गाॾियूं आहिनि वॾियूं आहिनि, माल आहे, ज़मींदारी आहे, पर इहो कंहिं टाइम में मज़दूर हारी थी रहियो हो। अच्छा हर पोइ कंदो ॿियनि ज़मींदारनि जो, उन मां महिनतूं कयूं या पोइ माल मां ई चयो त असां उहो वक़्तु पंहिंजो विसारियो न आहे। जहिड़ा हुआसीं, जहिड़ा सादा हुआसीं, अॼु बि ओड़ा ई आहियूं। गाॾियूं माल आहे त पंहिंजी जाइ ते आहिनि, पर असीं जहिड़ा कल्ह हुआसीं त असांखे उहो वक़्तु यादि आहे। बड़ी खूबसूरत बात की है। इनका कहना है कि इनके वालिद साहब मजदूर आदमी थे, हारी थे, इन्होंने मेहनत करके इतनी मिल्कियत बनाई है और अल्लाह ने आज इनको इस मकाम पर पहुंचाया है, तो वो वक्त नहीं भूले अपना। रईस बि चवनि था, वॾेरो बि चवनि था, पर लॻो सफ़ा सादा था, वॾेरा लॻो ई नथा। जी हाँ, हक़ीक़त उहा जीअं इनायत बि ॻाल्हि करे वियो त असां जेके हिकिड़ो हाजी खमीसो भट्टी मुंहिंजी यादगिरी में रहियो, गॾहनि ते पंहिंजा रोड रस्ता बदिलंदो, ठेकेदार हो। हा पर पोइ हाणे अॼु गाॾियूं कमरा ही हू, हाणे त वफ़ात करे वियो आहियां, पर वठी जॾहिं तेल कंपनी में वेंदा हुआसीं, मुंहिंजी ॿनी में तेल निकितो त हिकिड़ो गॾु आहे उते ॿधो पियो हूंदो हो। अच्छा खाम खा जो बि उनखे हिकिड़ो मज़दूर उहो उनखे चारे, उनखे दाणो ॾे, उनखे चारींदो। असां इन्हनि में ग़ुर्बत में गुज़ारियो ऐं उन में वक़्तु ॾुखिया गुज़ारियासीं। अॼु जेकॾहिं असांखे ख़ुदा ॾिनो आहे त असीं जेकॾहिं ठिग करियूं त करे सघूं था, पर असां पंहिंजी ज़िंदगी जीअं गुज़ारी आहे ईअं गुज़ारींदा वञूं। नंबर ॿी ॻाल्हि आहे त असां हिन टाइम में जीअं शहीद अलीमी क़तलु कयो वियो, उन खां पोइ अछो वॻो बदिली मूं पातो ई कोन्हे। इहो साॻियो रंग पायो था? माना इहो बसि कारो खाकी अछो, पर अछो मूं ज़िंदगी में इन्हनि 20 माना 2020 में वाक़ियो थियो आहे, उन खां पोइ ईद ते मूं अछो कपिड़ो कोन विझंदो आहियां। अच्छा माना कॾहिं ईद ते नओं वॻो कोन पायो? नओं जे हूंदो त कलर ॿियो हूंदो, अछो वॻो न हूंदो। अच्छो वॻो कोन पायो? अछो वॻो कोन पायो। वाइट कलर ये नहीं पहनते? माना उन खां माना घणो करे त इन्हनि में ईदनि माल पढ़ंदासीं, पर जेकॾहिं वरितोसीं या वरी ईअं बि थियो आहे। ऐं हिकिड़ो पाण खे वॾायां, कॾहिं कॾहिं इहा संगत वारा बि वॻो ठाराए ॾेई वेंदा आहिनि, वास्ते वारा चवंदा बाबा हाणे तूं ईद ते ही कपिड़ा असांजा दोस्ती जे हिसाब सां, पर घणो करे ऐं उहो बि जे विधमि त माना अछो कलर न हुजे, वाइट कलर न हुजे, ॿियो को कलर माना विझंदासीं। ऐं हिकिड़ो पहिरीं सादगी जेका हुई, अॼु असां वटि 400 माना या 300 या 250 200 उठ आहे, पर असां वटि कॾहिं असीं ॿियनि माण्हुनि जूं खीर जे लाइ हिकिड़ी उठ खाए ईंदा हुआसीं, उहा सॼो ॾींहुं चारींदा हुआसीं, उन मां 5 किलो खीर जा वरी बचनि खे पीआरींदा हुआसीं। हिकिड़ो तासुर तव्हां लाइ इहो बि आहे, छाकाणि त अॻु में मूं जॾहिं स्टोरी कई त काफ़ी दोस्तनि कमेंट कया, कुझु दोस्तनि मूंखे ज़ाती तौरु इहो बि चयो त तव्हां हिन जी शख़्सियत जो मस्बत पासो, हकारी पासो ॾेखारियो आहे, पर नाकारी पासो बि आहे। जी हा, जो काफ़ी धुरियुनि खे तंग बि करे थो, झेड़ा झटा करे थो, उन्हनि सां नाजाइज़ियूं बि करे थो, ऐं इहे बि तव्हां ते इल्ज़ाम लॻनि था त माण्हुनि ते ज़ुल्म बि कयो था। जी ज़ालिम बि आहियो? जी आहियो। हाणे उन जी हक़ीक़त इहा आहे त हिकिड़े मज़लूम जी मदद कर, हिकिड़ो मज़लूम जी मदद कर, पेर खोड़े दिलि खोले हुनजी मदद करें थो। हिकिड़ो चोर आहे, गाॾी फुरे थो वञे, वरी उनखे ॿधराए तूं मारे कुटे उहा में या गाॾी वसूल करींदो, पोइ उन में वरी ज़ालिम तबिके में अची थो वञे, उहो चवंदो त ज़ुल्म आहे। पर असां कॾहिं कंहिं सां अहिड़ी बेवाजिबी कई कोन्हे। मज़लूमनि जे मदद जे लाइ असां माना उन्हनि ते वॾेरनि जेके माना सुठा ठाठ वारा हूंदा आहिनि, उन्हनि ते वाक़ई कोर्टनि में थाणनि में उहे असां कया आहिनि। उन में असांखे ज़ालिम केरु चवे, बाक़ी असां इहो केरु कोन चवंदो त हिन 5 एकड़ ॿनी फबाई आहे, या कंहिंजूं ॿ ठुकाए आयो आहे, या कंहिंजी माना नंगनि ढंगनि ते माना ज़्यादतियूं कयूं आहिनि, त माना उहो अॼु केरु माण्हू मूंखे सबूती ॾिए त मूं वटि इहा पासो आहे कोन।
न मूं कयो आहे। बाक़ी ज़ालिम उहे चवंदा आहिनि जेके ज़ुल्म कंदा आहिनि, पोइ असीं वरी एंट्री थी उनखां उहो माना वसंदा आहियूं बदिलो, ऐं पोइ चवंदा हुआ बाबा हीउ ज़ालिम क़िस्म जो माण्हू आहे, बाक़ी अलाह पनाह ॾे असां न इकड़ कॾहिं कंहिंजो ज़मीन जो बबायो आहे, न कंहिंजो बकरी छेलो कायो आहे, न वरी जंहिं फुर कई आहे, मोटर साइकिल फुरियो आहे त गाॾी फुरी आहे त, या मैं चोरी कई आहे त पाॾो चोरी कयो आहे, कोली हुजे या कमज़ोर हुजे, असां बि उनजी मदद कई आहे। दोस्तों एजाज़ रिंद साहब जी तव्हां ॻाल्हि ॿोल ॿुधी, तव्हांखे उतां विज़िट करायोसीं, हिनजो जेको उठनि जो माल आहे उहो ॾेखारियोसीं। एजाज़ रिंद जे मौक़िफ़ सां हितां जा जेके मक़ामी माण्हू आहिनि, हिन ज़िले जा माण्हू, पसगिरदा जा माण्हू, तालके जा माण्हू, उहो केतिरो मुतफ़िक़ आहिनि या इख़्तिलाफ़ रखनि था, संदसि किरदार बाबति छा इन्हनि जो ख़्यालु आहे, छा चवणु आहे, कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो। हीउ व्लॉग तव्हांखे कीअं लॻो? जेकॾहिं तव्हांखे पसंदि आयो हुजे ऐं जेकॾहिं तव्हां चैनल अञा सब्सक्राइब नाहे कयो त सब्सक्राइब ज़रूरु कयो, छाकाणि त तव्हांखे हिन ई चैनल ते सिंध जूं अहिड़ियूं अनोखियूं ऐं ख़ूबसूरत वीडियोज़ ॾिसण लाइ मिलंदियूं। दोस्तों आज का व्लॉग आपको कैसा लगा? अगर व्लॉग पसंद आया है तो इसको लाइक और शेयर करें, और अगर आप चैनल पर नए हैं तो चैनल ज़रूर सब्सक्राइब करें। महिरबानी, माशाअल्लाह, महिरबानी अजा साईं। ऐं बस वरी वेंदासीं, अलाह ख़ैर कंदो। पाॾो जेकॾहिं तव्हां नथा वापराए सघो हा त जॻह असीं जीअं कस्टर्ड न पर खीण चवंदा आहियूं, थोरी देरि वेहूं था, खीण ई पीऊं था। ॿियो माना उहा भला कुझु इनायत